मुझे मां केतिरी त ख़बर कान्हे बाक़ी हाणे मां हुनखे छॾी अमीर बादशाह सम्झी वियो सम्झू बादशाह हुयो अमीर सोचियो हे जेको असांखे धोखो ॾेई ॿुधाई त मां मोटिया हिन कलाक लाइ छॾिया शायदि त हीउ मूं महिल माणे आयो आहे पर असां खां सची न कान इहा ख़बर वठी राणे जी घर वारी पंहिंजे घर पहुती अमीर बादशाह दिलि में ख़्यालु कयो त राणा अॼु तोसां मां सॼी हक़ीक़त पुछां छा ॻाल्हि आहे जो घर बि कूड़ थो वणी असां बादशाहनि सां बि कूड़ ॻाल्हाए वे हा जॾहिं राणो आयो अमीर बादशाह पंहिंजी कचहरी कोठायूं वेठो हुजे वज़ीर नौकर चाकर अमीर सभु गॾु वेठा हुजनि राणो बि सलाम वालेकुम मथो वधे कयो जॾहिं राणो आयो त हिन राणे खे 2 मिंट छॾे करे पंहिंजे ॿिए कमरे ॾे वठी वियो राणा हेॾे थी वे मूंखे अॼु सच ॿुधाइजांइ जे मुंहिंजो तूं लीमक हिलाल वज़ीर आहीं जे मुंहिंजो सचो पचो वज़ीर आहीं जे मुंहिंजो वफ़ादार वज़ीर आहीं त मूंसां कूड़ न ॻाल्हाईंदे जेकॾहिं तूं अॻे बि मूंसां को कूड़ ॻाल्हायो आहे त तोखे माफ़ आहे अॼु मूंखे हक़ीक़ी ॻाल्हि ॿुधाए त राणा हिन ॻाल्हि जो राज़ कीअं आहे बादशाह सलामत चओ त खणी छा ॻाल्हि आहे हे जो तूं पंहिंजे घर वारनि खे थो ॾेई वञी त जुमे ॾे राति ते मूंखे बादशाह ड्यूटी ॾेई छॾिया मां कहिड़े ड्यूटी सां तोखे लॻायो माना असां सां बि अलबत असांजे नाले ते घर ॾे कूड़ था आणो इहा तव्हांजी कहिड़ी सची वफ़ादारी आहे मूंखे तो में शक थो पए त उन राति तो देरि कई तो असांखे त कोन ॿुधायो पर तूं मूं महिल माणे आहीं राणे चयो सरकार गुस्ताखी माफ़ थिए मां मूं महिल माणे आयुसि तव्हांखे सच पच कोन ॿुधाइनि जो तव्हां इज़त भरिया माण्हू तव्हांजा लटा लीड़ू थी विया तव्हां मिटीअ दुधड़ में भरिजी आयो तव्हांजे मथां कुटनि भौको कयो तव्हांखे हाथनि बोलनि बांदरनि दौड़ायो हाणे मां इन लाइ न तव्हांखे ॾुख में चयो त हाणे बादशाह हेतिरी ॻाल्हि करे थिए थो मां कहिड़ो ख़ुशी करे चवां त मां मूं महिल माणे आहियां सरकार मां इहा मूं महिल माणे ठीकु आहे मूं महिल तूं माणे आहीं शुक्र आहे पोइ बि मूंखे फ़ख़्रु आहे त मूं अमीर बादशाह जो वज़ीर आहीं तूं माने त सुठो थियो असांखां हाणे ख़ुदि दिलि मां दाग़ वियो न त मुंहिंजे दिलि में इहो दुखे पियो त छा औरत छा रांदि छा असां मुस्लमान बादशाह असां पंहिंजी बेइज़ती कराए मोटी आयासीं ऐं उनखे माणे न अजमेर बादशाह बि ख़ुशि थियो हिनखे ख़ुशीअ जो इज़हार बि कई पर हक़ीक़त हीअं आहे त बादशाह खे अञा बि दर्द वधी वियो भले बादशाह खे अञा बि दर्द वधी वियो बादशाह इहो सोचियो त हाणे हिन जो वञणु बंदि कया बादशाह चयो हिकिड़े नौकर खे ॾे ख़बर हीउ राणो उठ किथे ॿधंदो आहे चारींदो आहे चई राणे जी पंहिंजी ताक़त आहे उन खां पोइ पते हिन साइड सां वण राह में चारींदा आहिनि नंढा वॾा नींगर वञी चारींदा आहिनि हिन अहिड़ो कमु कयो हुनखे हिकिड़े खे 5 रुपया ॾेई वञ बणाया पुट इहा पियो फ़ाइदो बादशाह में राणो दाना हो सम्झी वियो इहो बादशाह साड़ो खां मुंहिंजो उठ माराए छॾी हिनखे ॾुख मिड़ी थी पियो ठीकु आहे हाणे जॾहिं वरी उठ ॿियो कट कयां हाणे से हुनजो जुमे जो अंजाम इहो जुमो त हुनजो पहुचे वियो वरंदो ॿियो जुमो आयो मूं महिल उते बि इंतज़ारु कयो हाणे हीउ बि हिते बेक़रार रहियो हाणे से वञे छा थिए सबको पंधा साईं सबको पंधा पैदल कोन वेंदो पैदल जी त का ॻाल्हि कान्हे पोइ हिन वञी उन नस्ल मां हिकिड़ी टोडी वठी उन टोडीअ खे अचे खाधा खोराक कई नेठि 2-3 हफ़्ता थी विया पोइ हुन आस्ते आस्ते करे सवारनि खे ॾेई हुन पंध कराइण लाइ हुन हिकिड़े सवार खे ॾिनी हीअ मूंखे ठाहे ॾे
जेका एतिरो मंज़िल ते मां वेंदो आहियां कंदो आहियां मूंखे टारे त मां हुन ते वञा नेठि 2-3 हफ़्ता गुज़री विया 2-3 हफ़्तनि में उहा टोडी हुनजी तयारु थी खाधो खुराक हुनखे गिह मखण खाराई सुवार खे ॾिनी सुवार संभाले हलाए चलाए हिनखे ॾिनी जॾहिं महीने ॾेढ खां पोइ हिनखे वरी उहा टोडी मिली उन टोडीअ ते चढ़ी सिधो काग ते वियो जॾहिं काग ते वियो त मूं महिल परेशान हुई निंड नेणनि में कान हुअसि राति जो मानी हिकिड़ो खाए त कान पई जे खाए त 2 बोर 4 बोर खाई चोटो मानीअ खाई बेकरार रुॻो पई हिन ॾे ॾिसंदी त अलाए केॾी महिल राणा मूं महिल घुमे फिरे पई हे जीअं आयो तीअं सिधो पंहिंजे माला थियो त हाणे घर जो मालिक थी वियो पुछा छो करे घर जो मालिक थी वियो न साईं हाणे पुछा कोन के सिधो आयो हीअ मूं महिल भॻी आई अचे हिनखे ॻीचे में भाकुर विझी 2 उछ गारो ॾिनई छा थियो मूं महिल छा थियो अथई की हे एतिरा हफ़्ता गुज़री विया तूं छो कोन छो वाजे खे तूं पाणी छो कोन न मूं ॾे पैगाम मोकिले न नियापो कई ख़ैर त आहे ख़ुशि त आहीं मां सोचियो अलाए छा थियो चीन ॻाल्हि खे ढके रख पोइ कचहरी कयूं था हाली मूंखे पाणी पियार हथ मुंहुं धुआर मूं महिल हिनखे पाणी पियारियो हथ मुंहुं धुअण लाइ बदनो कोरो खणी आणे ॾिनो हथ मुंहुं धोतो हीअ पंहिंजे सेज ते वेठो ॿुधे हाणे हिन जॾहिं मानी बि खणाए आई मानी खाराए हिनखे वेही पाण में कचहरी कयूं पोइ राणे हिन खां हक़ीक़त सॼी कई त हीउ बादशाह साड़ो कान मां त तुंहिंजे लाइक़ु या नालाइक़ु हुउसि मूंखे लाइक़ु खणी ख़ुदा कयो जो मां तोखे माणे वियुसि मूं तोसां शादी कई पर जेको मुंहिंजो बादशाह हो अमीर बादशाह हो उन बादशाह खे इहा ख़बर मूं कान ॿुधाई त पोइ मां मूं महिल माणे आयो आहियां इहा 3 ॾींहंनि खां पोइ हुनखे का ख़बर पइजी वई हुन मूंखां पोइ विहारे मूंखे कसम विधई मां कसम ते हुनखे हक़ीक़त कई त अमीर बादशाह मां इहा मूं महिल माणे आहियां उठ खे कोका पेरनि में हणाए उठ माराए छॾियो हाणे उठ खां सवाइ मां 100 को पंधु कीअं करे ॾियां इन करे मजबूर थी वियुसि अहिड़ो को माण्हू तोॾे कोन हो जेको मां पैगाम करे तोॾे मोकिलियां तोखे दिलि जा ॼाराए मोकिलियां इन करे मजबूर थियुसि हाणे वरी वरितो त ॿियो वटि जॾहिं इहो सुवारनि खे ॾेई सिधो करायो पंधु करण जहिड़ो थियो पोइ उन ते चढ़ी अॼु तोसां मुलाक़ात थी आहे अलाह जो ॿियो ख़ैरा कीअं अलाह कयो ख़ैरु थींदो हा बाक़ी इहा ॻाल्हि आहे पर हाणे ईअं न कंदो कर मोहबत जा जेके पेच पातल आहिनि जेकॾहिं हिन मोहबत में तूं विछोड़ो कंदे त मां जो हाल कहिड़ो थींदो घबरा न मां वस खां तो वटि कोन थो रंधे ॾियां मां पंहिंजो वस कंदो आहियां त मां तो वटि अचां पर मजबूर आहियां छा कयां अहिड़ी का मजबूरी थी वई तंहिंजे करे मां तो वटि न पहुतो हलो हाणे हिनजी वरी सवारी तयारु थी अदा हीउ घर जॾहिं वापसि मोटी आयो उतां उथी अचे वरी हुकूमत में जॾहिं अमीर बादशाह वटि आयो अमीर बादशाह जा जेके हिन ते कम सौंपियल हुया ज़माने जा से उन्हनि सां वरी थी वेंदो हुयो अहिड़े तरीक़े सां ही बादशाह जी हुकूमत जा कम बि फराम पूरा पियो करे पंहिंजे घर खे बि पंहिंजे संभालण जो पूरा पियो करे ऐं पंहिंजे वाइद जे मुताबिक़ मुमल ॾे बि अंजामनि ते ईंदो वेंदो हुयो हिकिड़ो ॾियारो थियो अमीर बादशाह वटि कचहरी खचाखच लॻी पई उन कचहरी में अची ही वेठो हाज़िर कम माण्हुनि खे ॿुधाइनि पिया उन कचहरी खे फारिग करे अमीर बादशाह हिनखे पंहिंजे कमरे में वठी आयो जेको रहाज जो पंहिंजो कमरो उते वेही हिनखे मुमल जे बाबति में पुछा करणु लॻो मुमल ॾे ख़बर तूं राणा कहिड़े हिसाब जी मुमल आहे असां त रुॻो तस्वीरूं ॾिठूं असां त रुॻो फोटू ॾिठा हा कीअं आहे भला मुमल हाणे मुमल ज़ाल राणे जी वरी तारीफ़ अमीर बादशाह पियो करे यार असांखे त ॾाढो फोटू बि वणियो हो दिलि सफ़ा VIP हो फोटू चयो बादशाह सलामत हाणे जहिड़ो आहे चढ़ो आहे नंगो आहे मां त पियो निभायां हलायां ॿुधे ये ॻाल्हि ॿुध मां बि तुंहिंजो बादशाह आहियां ॿेली तूं त माणे आहे पर मूंखे रुॻो सूरत साम्हूं त ॾेखार राणे हिनखे चयो अमीर बादशाह मां कोशिशि वठां थो तूं असांजो अमीर बादशाह आहीं असां अहिड़ी ॻाल्हि तोखां कोन रखी आहे मां तोखे हक़ीक़त ॿुधाई आहे ॿुधे बाक़ी मां कोशिशि कयां त तोखे मां ॾेखारींदुमि अहिड़े तरीक़े सां हीउ पंहिंजे मुमल वटि अचे वञे पियो जीअं ईंदो हो तीअं रस्ते ते वरी उहे साॻा माण्हू उन्हनि खां मट अचे बि हिनखे रोके चवंदा अड़े यार कहिड़े क़िस्म जो तूं माण्हू आहीं जवान त यार ॾाढो भलो आहीं पर हाणे जंहिंजे लाइ तूं
पंध पे थो करे इहा त तुंहिंजी सही कान्हे। अरे छा थियो आहे मुंहिंजे मुमल खे यार, सही कान्हे बसि छा ॿुधायूं, खोले कहिड़ो ॿुधायूं। आख़िरकार हिनखे इहो बि चयूं यार इहे हिकिड़े शीतल राह नाले सां पेच पातल अथसि, तोखे त मिड़ई पची मथे ते हथु घुमी हलाए। हिन हुननि खे चयो तव्हां जेको बि ॻाल्हायो था सभु ग़लति था ॻाल्हायो, कूड़ था ॻाल्हायो, अॼु खां पोइ मूंखे न चवंदा कयो, मूंखे न चवंदा कयो। हीअ हुननि खे कावड़ जी हुननि खां निकिरे पियो, वरी मूमल वटि अचे पियो, पर मूमल जे मोहबत में हिनखे कुझु बि न पियो यादि बीहे। वरी कचरी अहिड़े मोहबत जा हुननि जा पेच हुया, कचरी करे 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 खाई पचाए वरी हुन मूमल वटां पोइ राति जो मोटी ईंदो। अहिड़े हिसाब सां हिननि जो प्यारु मोहबत जो वहिंवार हले पियो। पोइ हिन हक़ीक़त कई, हिन उते हक़ीक़त कई मूमल सां, मूमल तव्हां वटि जेको माल जो ॾोहो आहे इहो कीअं आहे? ॾोहो सही मिले कोन थो, ॾोहो सही मिले कोन थो, पर हाणे असांखे न जो माण्हू थो मिले, तंहिंजे करे जेको आहे सो मिड़ई पैदा चऊं त पोइ हाणे जहिड़ियूं चहिड़ियूं ढगे जूं में हूंदी हाणे थो ॾिए, पोइ कुझु खीरु फर था ठाहिनि, कुझु वरी असां था खाऊं पिया। पोइ मूमल खे हिन चयो मूं वटि हिकिड़ो ॾोहो ॾाढो फस्ट क्लास आहे, जेकॾहिं चओ त चइबो न या त महिरबानी तुंहिंजी थींदी, असां वटि हुनखे ॾुखियो त कोन ॾिसंदासीं, खाधो पीतो सुठो ॾींदासीं, तुंहिंजो ॾोहो हूंदो त पोइ असांखे भला कड़ो हूंदो, भली वठी अच ॿिए जुमे ते अची त खयूं आहे हुनखे। अहिड़े हिसाब सां राणी हिन टल कई त हाणे मूमल खे बि न ॿुधायां, जो चवंदो त मूंखे वरी ॿियनि खे थो ॾेखारे। बादशाह खे बि चई त अहिड़े न तरीक़े सां मां हिनखे मिड़ई कंहिं नमूने सां मूमल पंहिंजी ॾेखारियां। अदा साईं हे जीअं वापसि आयो, ॿुधे वापसि आयो, वरी पंहिंजा कपिड़ा सपड़ा मटाए करे वरी बादशाह जे दरबार में वियो। बादशाह वरी हिनखे चयो यार विसरे ॻाल्हि बादशाह खां कान पई, यार कहिड़ी न मूमल हसीन हुई, हे त असांजो वज़ीर माणे आयो, पर हाणे असांखे ख़ुदा इन जो दीदार नसीब कंदो या न कंदो, पर हुनजे दिलि मां निकिरे कान पई, छो त उहा सूंहं सूरत अहिड़ी हुई, ॿुधे हुन जा ॻाल्हाइण ॿोलाइण अहिड़ो हुयो। पोइ राण खां वरी हिन पुछियो या ॾे ख़बर तो मूंखे जो मूं चयो हो, तो बि चयो कि हा बादशाह मां तुंहिंजो बंदोबस्तु कयो आहे, पर हाणे हिन जमे ते तूं मूंसां संभरी हल गॾिजी, पर ईअं न थींदो जो तूं बादशाही रूप में हली। मां हुननि खे हिकिड़ो ॾेई आयो आहियां आसिरो त मूं वटि धनार आहे ॾोहो, ॿुधे पोइ उन ॾोहे जे हिसाब सां मां हुनखे चयो आहे तोखे वठी थो हलां, पोइ में हूं तूं ईअं पियो ॾोहे चाहे हिकिड़ो गो हेॾे त हिकिड़ो होॾे, पर हलणो पवंदो तोखे गोॾ खमीस सां। चवंदा रे ठीकु ठाक आहे, त सुञाणे वेंदा त अमीर बादशाह खे वठी आयो आहे, वॾो माण्हू आहे, तंहिंजे करे तोखे सादगीअ में हलणो पवंदो। चवंदा मूंखे सादगी बि अखियुनि ते आहे, तू रुॻो मूंखे वठी यार पंहिंजे अखियुनि सां ॾेखार त सही। अदा साईं आयो जुमे जो खमीस जो ॾींहुं, जुमे जी राति हिनखे संभेरे खणी अमीर बादशाह खे पाण सां सलाड़े करे वञी पहुतो मंदर करे, जॾहिं उते पिया हिनखे ॿाहिरि ओताक ते बिहारी अमीर बादशाह खे हीउ सिधो राणो हालात में आयो, अचे हक़ीक़त मूमल सां मिलियो। मूमल खे चई मां जेको तव्हांखे ॾोहो चयो हो उहो मूं आंदो आहे। हा आंदो अथव, भलो थियो, किथे विया अथव? ओताक ते विहारियामांसि, भला अञा घड़ी सभा मेह जे ॾियण में बि टेम आहे, भला टेम थियो त पोइ हुनखे सॾे था वठूं। ठीकु थियो राणा, ठीकु थियो। हिनखे बदलूं भरे न हथ मुंहुं धारियो, हिनखे मानी टोकरो खारायो, हिन जे उन ॾोहे ॾे बि मानी मोकिलियो। हुयो त बादशाह पर हाणे नमूने सां थी आयो, ॿुधे हुन बि मानी दाने खाधी, सवेल ई मानी अमीर जी सवेल मानी थी विझनि, हुनजी उमिरि जा जेॾीमहिल थिए अर सिजड़ो लथो में ॾोण जो टेम आयो, बादशाह खे वञी हुनखे चयो त बाबा अच में हली ॾो, ॿुधे मेहूं भरिसां ॾबनि पियूं। बादशाह त कॾहिं मेह जो ॾोहो हुयो ई कोन, फर छॾे मेह खे वंग ॿधी मेह जे आॾो वेठो, मेह त खीर लाथो ॾुधई चवण रखी मेह बादशाह गुआ छिके ज़ोर सां त कढे, पर हिकिड़ो गुओ हेॾे पियो वञे त ॿियो गुओ हेॾे पियो वञे। राणे छा कयो, वञी मूमल खे चई मूमल ॻाल्हि ॿुध, हीउ मुंहिंजो ॾोहो बि आहे पर हीउ असुलु कोन्हे, हीउ आहे थोरो नओं,
बुझे तव्हां ॾिसो त सही त सही तो ॾे त हिनखे रखूं जिन त हुन साॻे खे त भला न जेको आहे सो छॾियऊं न बुझे हाणे साॻे खे बि जवाबु कोन मिलियो छो त हे ॾिसजे पसंदि थिए त पोइ हुनखे जवाबु मिले हिन ॾिठो त हाणे हे सुहिणो जवान त आहे पर हाणे में त ॾियण लाइ हिनखे कान थी अचे हे जॾहिं मूमल हिन जे मथां आई त हिनजी हिकिड़ी हथु मूमल ॾे त ॿी मेह जे थण में हथ मेह जे थण में मूमल हीअ हैरान थिए पियो पर पोइ ॾिठो वियो त हीउ ॾोहो सही न आहे बुझे पोइ मूमल चयो राणे खे राणा हिनखे तूं उथा त मथे हुन ॾोह खे सॾु कराए मेह उन खां ॾोराई वई हिनखे वठी आई राणे खे पासे ते राणा मूंसां हक़ीक़त सच ॻाल्हाए बुझे ठीकु चओ छा ॻाल्हि आहे कि मूंखे शक थो पए त हीउ को बादशाह आहे अमीर आहे ॾोह त आहे कोन मूमल खे राणो चवणु लॻो गुस्ताखी माफ़ चए हिन मूंखे पे सतायो बुझे छो त तुंहिंजे हुस्न जे हवस में ही बि वीचारो ढक खाई रड़ियूं भोलनि जूं ॿुधी धूड़ में भरिजी किरी सिरी ही बि त वियो हो तंहिंजे करे मूंखे हिन मिंट कई मुंहिंजो बादशाह आहे बादशाह अॻु में साड़ो का वठंदा आहिनि मुंहिंजो उठ त मारा छॾे पर हाणे मिंटूं बि सचाई त मां रुॻो अखियुनि सां यार हिकु भेरो ॾिसां ही हलिया विया आया जॾहिं पहुचे आया त अदा बादशाह मोटी आयो ॾाढी सारा बादशाह हिन जे कई पई पर हाणे बादशाह वटि पंहिंजो बि त रंग ढंग घणेई हो राणियूं हुन वटि बि हुयूं शादी हुनजी बि हुई बादशाह खे त ॿ टे शादियूं हूंदियूं आहिनि राणे खे 2 शादियूं ॿियूं बि हुयूं पोइ अहिड़े वक़्त सां ही पियो हुकूमत हिनजी हलंदी हुई थोरा घणा ॾींहं गुज़रिया माण्हू हिनखे जेके फिक पिया वॼनि तपे हिननि ते गौर पियो कोन पियो करे पर आख़िरकार नेठि उन राजा नंद खे बि माण्हू वञी लॻा उन मूमल जे पीउ खे हीउ सुठो कोन्हे को सही तरीक़ो कोन्हे को तो ॿिए मुल्क वारनि खे धी ॾेई छॾी आहे हिते पंहिंजे ॾींहं पाड़े में कंहिं वॾेरे खे कंहिं अमीर खे इहो सही लॻे पियो त पोइ मां छा कयां मूं ॾिनी आहे न मां कुझु कोन थो करे सघां बुझे पोइ हुननि अंदरूनी हिकिड़ी साज़िश ठाही कहिड़ी साज़िश ठाही वञी हिन जे भेण सूमल खे मथे ते हथु रखी हुनखे जेको आहे सो 5 रुपया बि बासियूं का लालच बि बासियूं लालच त बादशाहनि में कान हूंदी आहे पर हुनखे मिड़ी दिमाग़ पंहिंजो हुनखे अहिड़ियूं ॻाल्हियूं करे ॿुधाए हिनखे तयारु कयो हाणे हिन मूमल सां जेका राति अचे थो राणो उन राति हिनखे सीधा तूं हिन सां गॾिजी सुम्ही पियो अहिड़ो किरब कजो हिननि जे विच में कटर पए उहा भेण हिनजी सूमल नालो हिन खां वॾी बि हुई हिनजी इहा कोशिशि हुई त कीअं न कीअं हिनखे कटर विझां छो त हीउ ॿिए मुल्क जो माण्हू आहे पोइ हिकिड़ो ॼाड़ो ख़ुदा जो थियो ख़मीस जी शाम हुई अचानक कुदरती झुड़ थी वियो झुड़ में हवा बि थी वई हवा में जेका मींहं जी बूंद बि कण बि वसे पई राणो बि पंध में हुजे हेॾां बरसाति जो वसी पई त राणो उठ खे घणो तड़े बि कोन पियो तेज़ न पियो हलाए छो त उठ अहिड़ी शइ आहे जो झटिपट तिरकी वेंदो आहे पाणी घपड़ो पियो राणो पंहिंजे मज़े सां उठ खे हलाए पियो पर साईं होॾे त देरि पई थिए पंधु त घणो हो न हीउ मज़े सां अचे पियो जुड़ मींहं जो वसी पियो त हाणे हुननि खे बि इहो ई मतां शक रहियो त हाणे अॼु मींहुं वसी पियो आहे मतां राणो अॼु न ई अचे सूमल छा कयो जो हुन मूमल खे तिरगाए कीअं अॼु हींअर हाणे जुड़ मींहुं बि थी वियो आहे अॼु राणो अॾो ईंदो कोन तंहिंजे करे भला अचु त अॼु पाण में हिते 2 ॼणियूं सुम्ही पऊं बुझे हीउ भेनर पाण में सुम्ही पियो हुन सोचियो भला देरि मदार ईंदो हुन घणेई चइसि न मुंहिंजे अंजाम ते ईंदो राणो तूं न सुम्ह काथे ॿिए हंधि सुम्ह तोखे त बिस्तरा पंहिंजा तूं मूंसां छो थी सुम्ही पर आख़िरकार वॾी भेण हुई हुनखे मञाए करे हुन सां गॾु सुम्ही पई हीअ जो सुम्ही पई हाणे थधिड़ी हीर लॻे पई बरसाति ते झकी थी आहे थधिड़ी हीर लॻे पई इन हीर जे लॻण खां हिन मूमल खे निंड अची वई जॾहिं मूमल खे निंड अची वई हूअ त जाॻे पई त हाणे मूंखे कुझु करिणो आहे पोइ छा कई जो हिकिड़ो पटको वेड़े सेड़े ॿधी सो बि मथनि खां रखे मर्दाना बूट से बि मथनि खां रखे अजरक मथां विझी ॿिपड़ो हीअ भाकुर हणी मूमल खे सुम्ही पई राणो जॾहिं मज़े सां आयो पियोसीं 2 कलाक राणे खे लेट त थी वई जॾहिं राणो आयो ओटाक ते उठ खे बीहारे लकुण हथ में सिधो आयो जॾहिं सिधो अचे मथां पियो त हूअं त मूमल अकेली सुम्हंदी हुई अॼु मूमल ॿेल लॻी पई आहे हेॾा राणे जे अंदर में होॾे
विश्वास माण्हू जेके विझंदा अड़े राणा हे कहिड़े क़िस्म जो तूं माण्हू ई तुंहिंजी तरह मुमल सही कान्हे का हिन सोचियो यार हे मूंखे त कंहिं सच पिया चवंदा हे त अॼु ॿिए माण्हू सां सुठी पई आहे राणे हिते हंडायो फिर हे त हक़ी ॻाल्हि हुनजी थी थिए हे बूट बि पिया आहिनि हे पटको बि पियो आहे मारिया त मारे सघां थो पर हिन सां अहिड़ो हिसाबु रखिणो आहे जो सुभाणे ही मतां मूंखे चवे त निंड में निंड मां हिननि खे न ॾियां पोइ हिन सां मां पोइ हिसाबु कंदुसि पासे सां वञी हिन पंहिंजो लकुणु जेको हूंदो उहो लकुणु पासे में रखी राणो गुस्से में जीअं निकितो तीअं अचे उते चढ़ियो राणो वापसि अचे वरी ढट पातो जॾहिं पातो घणी देरि खां पोइ मुमल खे सुजाॻी थी ॾिसे पासो जो वराए त हीअ भेण त ॿ खई पई आहे पर मुंहिंजे पासे ॾांहुं लकुणु पियो आहे हीउ लकुणु त राणे जो आहे हिन खां दाह निकिरी वई उथी भेण खे ॾाढो कुझु छंभ बि ॾिनई त तोखे छा कयो मुंहिंजो मुड़ुसु त आयो हे अंजाम ते मुंहिंजे राणे जो लकुणु आहे हे रखी वियो हो मोटी वियो काविजी वियो हाणे त मूंसां काविजी वेंदो हाणे त मूंसां काविजी वियो तोखे सुठल ॾिसी वियो मूंसां अलाए हू सच सम्झे अलाए हू छा बि सम्झे अदा साईं राणो पंहिंजे ॻोठु हलियो वियो हीअ भेण उथी हिन भेण सां ॾाढो गुस्से में ॻाल्हाइण लॻी कावड़ लॻी हिन चयो त हिन त मूंसां खिरे बि करे मूंसां राणो त अॼु कटर पइजी हाणे राणे जे अंदर में कटर त पची वियो न साईं होॾा माण्हू वम पिया विझनि हेॾा अखियुनि सां ॾिठई पर इहो बि चवंदा आहिनि अखियूं ॾिसी कने ॿुधे जो बि वीचार कबो आहे पर राणे इहो सोचियो त न ॿेली हाणे मूंखे जेको ॿुधंदोसि सो बि ॿुधमि अखियूं बि ॾिठुमि बसि हाणे मां काग ते छाले वञा मूंखे ख़ुदा ॾिनो त 5 सालूं बि आहिनि पर हिन सां मुंहिंजे प्यार मोहबत जो पेचो तॾहिं मूंखे पंध करणा पिया पवनि हाणे कहिड़ो पंधु कबो राणो रुसीअ जे पंहिंजे घर वेठो हाणे से जॾहिं राणो वियो हुन इंतज़ारु त कयो ॿुधी त भला मतां ॿिए जुमे ते अचे मूं ते खणी कावड़ बहारींदो मां खणी हुन खां माफ़ी बि वठंदसि पर अदा ॿियो जुमो आयो राणो लड़ियो ई कोन मुमल खे पक थी वई हे पक रुसी वियो ॿुधी मुमल इन गम में ॾुख में खाइण पीअण फिटी कयो रुगो रोज़ ऐं राड़ो हूंदोसि जेको काब कढंदी जेको पार कढंदी सो रुगो राणे मां कढंदी हिन खाधो पीतो खाइण पीअण में छॾियो पंहिंजो खाधो ज़हर करे छॾियईं हाणे कहिड़ो हुनखे खाधो वणे जंहिंसां हेॾा मां जा पेचा जेको सबक़ उहा पंधु करे ऐं हिन वटि अचे पियो घर हिन सां मुलाक़ात करणु अदा हिन जे मोहबत में तमामु घणो विछोड़ो पइजी वियो हफ़्तनि जा हफ़्ता हुन इंतज़ार त कया पर राणो कोन वञो आख़िरकार हीअ उन पंहिंजे महिला ते उहो ॾींहुं न आहे जो रड़े न पई राति ॾींहं जे राड़ में ऐं हिन पंहिंजा हाल वसुला सभु फिटी कया हार सिंगार सभु फिटी कया पंहिंजे दर्द फ़िराक में हिन वार बि छोड़े छॾिया कपिड़ा कारा वञी कया हीअ रुगो उदास रहे पई ऐं जेको पार कढे सो राणे मां पई कढे हिनखे पक जे राणो ईंदो ई कोन न हाणे हिकिड़ो ॼाणो थियो हीअ रणंदी ई पई पर केरु हिन जो रोअण बंदि करे दा केरु हिन जो रोअण बंदि करे हिकिड़े ॼाणा छा थी हिकिड़ो माण्हू हुनखे सुझंदो हो पाड़े पतीअ जो हो शरीफ़ घराणे जो हो उनखे हिन घुराए करे ऐं एतिरो हिनखे चयो अदा तूं मज़दूर माण्हू आहीं तोखे 5 ॼाणा ज़रूरु लॻंदा हीउ जेको कमु चवां थी इहो मुंहिंजो करे ईंदे बाचा दादी हुकुम कर चई हीउ 10,000 तोखे मज़दूरी जा थी ॾियां हितां वञो काग खां शहर ढट में वञी पुछा करे करे राणे जी सां वञी मिली आहे ऐं राणे खे वञी तस्दीक ॾी आहे त मुमल तुंहिंजे लाइ परेशान आहे ऐं तूं मुमल वटि कोन थो अची हुन रोई रोई पंहिंजा हाल वसुला विञाए छॾिया आहिनि ॿुधे मूंखे मोकिलियो अथई त महिरबानी करे तूं हिकिड़ो भेरो मूं वटि अच त सही त तोखे का सच कूड़ जी मां ॻाल्हि बि ॿुधायां सम्झी थो अदा अहिड़े तरीक़े सां हुनखे 10,000 रुपया मिलिया हू पंहिंजे घर रखी 2-3 रुपया हिन पंहिंजे ख़र्च पाणीअ लाइ खयां उतां भाऊ पंधु कायो जॾहिं पंधु हलियो के ॾियारा त लॻा न पोइ हफ़्तो लॻो 1.5 लॻो हीउ पंधु कंदे कंदे अचे हमीर बादशाह जे बाछे में आयो उतां खां पुछा करे हीउ राणे सां वञी मुलाक़ात कई जॾहिं राणे वटि हीउ वियो राणे हिनखे महिमान सम्झी मानी टुकुर बि खारायो ख़िदमत बि कई हिन सां हाली हवाली बि थियो
त हीउ किथां जो माण्हू आहे त हिनखे जीअं बात के तूं किथां आयो आहीं हाल अहिवाल त ॾे हिन चयो साईं मां काक तां आयो आहियां मुमल जी मुल्क तां